पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध काबीना में रदोबदल हक़ीक़ी जमहूरियत जे चेक एंड बैलेंस जो इज़हार आहे। पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध काबीना में शामिल थियल नवनि वज़ीरनि, सलाहकारनि ऐं कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब मुलाक़ात कई। मुलाक़ात कंदड़नि में सूबाई सलाहकार मंजूर वसाण, सूबाई वज़ीर सरदार शाह, जाम खान शोरो, फयाज़ बुट समेत सैयद ज़िया अब्बास शाह, साजिद जोखियो ऐं ग्याचंद इसराणी भी शामिल हुआ। मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी जी अवाम हुकूमत सिंध जे अवाम सां हर मुश्किल में गॾु आहे। सिंध काबीना में रद्दोबदल सां अवाम जी ख़िदमत वधीक थींदी ऐं सूबे में तरक्की जो तसलसल जारी रहंदो। बलावल भुट्टो चयो त आलमी वबा वारी सूरत हाल में वफ़ाक़ी हुकूमत जी मदद खां सवाइ बि सिंध सूबे जी सूरत हाल ॿियनि सूबनि खां बहितर आहे। हुन चयो त कराची शहर जे मसइलनि खे हल करणु सिंध हुकूमत जी अव्वलीन तरजीह आहे। मुलाक़ात दौरान नवनि चूंडियल वज़ीरनि, सलाहकारनि ऐं कराची जे एडमिनिस्ट्रेटर नयूं ज़िम्मेवारियूं ॾियण ऐं सलाहियतुनि ते एतमाद करण ते पार्टी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी जो शुक्रियो अदा कयो।